नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। अव्हांखे पसंद ईंदी यानी इम्तिहान में कामयाबी जो बेहतरीन वज़ीफ़ो खणी आयो आहियां। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ते आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, जेके दीनी मदरसनि जा तालिब इल्म आहिनि, इम्तिहान में कामयाबी जे लाइ 5 नमाज़नि खां बाद जेके दीनी मदरसनि जा तालिब इल्म आहिनि, इम्तिहान में कामयाबी जे लाइ 5 नमाज़नि खां बाद यानी फजर, ज़ोहर, असर, मगरिब ऐं इशा, इन्हनि 5 नमाज़नि खां बाद बावुज़ू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सां गॾु सूरह इख़लास 16 मरतबा पढ़ी करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में इम्तिहान जी कामयाबी जे लाइ दुआ घुरणी आहे। यकीनन अल्लाह पाक हिन वज़ीफ़े जी बरकत सां इम्तिहान में कामयाबियूं ऐं कामरानियूं नसीब फरमाईंदो। ऐं प्यारा दोस्तों, जेके जाइज़ मुलाज़मत जे लाइ इंटरव्यू वग़ैरह ॾियनि था दोस्त, उन्हनि जे लाइ बि हीउ वज़ीफ़ो मुफ़ीद आहे। जेकॾहिं उहे बि हिन वज़ीफ़े खे करणु चाहिनि त करे सघनि था। ऐं इंशा अल्लाह ताला उन्हनि खे बि हिन वज़ीफ़े जी बरकत सां अल्लाह पाक कामयाबियूं ऐं कामरानियूं नसीब फरमाईंदो। वज़ीफ़ो हीउ आहे जेको मां अव्हांजी ख़िदमत में पेश कयो, यानी हर नमाज़ खां बाद 5 नमाज़नि खां बाद हीउ वज़ीफ़ो पढ़णो आहे, हीउ अमल करणो आहे। हर नमाज़ खां बाद बावुज़ू यानी वुज़ू करे हर नमाज़ खां बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सां गॾु 16 मरतबा सूरह इख़लास यानी कुल हुवल्लाहु अहद इहो पढ़ी करे पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में इम्तिहान में कामयाबी जे लाइ या इंटरव्यू में कामयाबी जे लाइ जेकॾहिं दोस्त दुआ घुरंदा त यकीनन अल्लाह पाक हिन विर्द जी ऐं हिन वज़ीफ़े जी बरकत सां उन्हनि खे कामयाबियूं ऐं कामरानियूं नसीब फरमाईंदो। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हांजी ख़िदमत में पेश कई। वरी नई मालूमात में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।